असां बीठा आहियूं हींअर जेको आहे शाहवारो मुक़ाम में जिते क्वालिफाई जेको आहे नौजवान जेको आहे हीरोइन जो नशो था कनि ऐं यकीन कयो त हीअ जेके ॿई नौजवान आहिनि हीअ ॾिसो हीअ तव्हां ॾिसी सघो था हीअ मोटरसाइकिल ते था अचनि हीअ ॿाहिरि जान ऐं हिते अची नशो था कनि ऐं हिननि जो चवणु आहे त असां हीरोइन छॾणु था चाहियूं अचो त हिननि जा व्यू बाबा किथां आयो आहे तूं बाबा मां पाण बेसिकली आगाणी पोइ नशो छो थो करे बस भाऊ लगी के लाना था बस बागो खे आवान है लइयो वाले साहब जे तो ये घणे टाइम आंदो नशो करे भाऊ 2-3 साल थी विया अच्छा तव्हां ॿुधाईंदो त तव्हां जेको आहे मोटरसाइकिल ते अची करे जेको आहे मुक़ाम में वेही करे नशो था कयो तव्हांजा बच्चा ॿार हूंदा उन्हनि जी ज़िंदगी जो करे सोचियो थी बिल्कुल भाऊ कमाए अवल 5 रुपया अवल घर के ॾिसंदा पोइ बाद में असां पंहिंजे नेगेटिव थे न तव्हांजे वाल साहब खे ख़बर आहे तव्हांजे भाइरनि खे ख़बर आहे नशे वारे उहे हे ॿई भाइर हो तव्हां घणो पढ़ियल हो इंटर क्वालिफिकेशन प्लस में 3 ईयर डिप्लोमा है कंप्यूटर पोइ 2 साल नर्सिंग स्टाफ एक्सपीरियंस छाजे करे छा रीज़न आहे इन जो मसइलो कहिड़ा मसइला आहिनि तव्हांजो कम फर्नीचर कारीगर न पोइ छाजे करे हीरोइन पीअण जो सबबु कहिड़ो आहे बस भाऊ कराची में उते रहंदा फैक्ट्री में हिकिड़ा आया पठान माना उते ईअं ईंदा दुआ सलाम पोइ इहो चोरी नशो करण ईंदा ईअं हली हली चवंदा जहिड़ो देश इंसान आहियो कराची में तव्हां हिन जा बिरादर आहियो जी वॾो आईंसि नंढो बिरादर आईंसि अच्छा तव्हां केतिरो पढ़ियल हो बाबा असां मैट्रिक तालीम पढ़ियल हो तव्हांखे कंहिं नशे ते लाथो बस असां बि ईअं ई संगत में असांखे ईअं त न आहे त भाउ खे चओ तूं बि पी न कोई भाउ तव्हां छा था चाहियो हींअर यार तव्हांजी ज़िंदगी तबाह थी थियनि मूंखे ॾाढो ॾुख थींदो आहे चाहियूं साहब असांखे को हल खपे नौकरी खपे असांखे जेकी ॻाल्हि आहे नौकिरी करण मिलण खां पोइ तव्हां छॾे वेंदो बिल्कुलु छॾे वेंदासीं भला हाणे खां ई तव्हां छो नथा महिनत कयो नशो छॾियो तव्हां बिल्कुलु महिनत करे तव्हांजी शादी थियल आहे न तव्हांजी शादी थियल आहे बाबा जी बाबा वॾनि 2 भाइरनि जी शादी थी अच्छा तव्हांजी शादी न आहे थियल जी बाबा किथां जा रहवासी आहियो आगाणी ॻोठ बाबा आगाणी ॻोठ जा रहवासी आहियो केरु आहियो ज़ात जा बेसिकली आगाणी नाज़रीन ही नौजवान जेके आहिनि पाण में ॿई भाइर आहिनि अलाह उन्हनि जी बि आल टू ज़ेड पॉजिटिव कंप्लीट करे जेको असांखे सपोर्ट कंदो इंशाअल्लाह आउं असुल में हिननि खे ॾंडनि हणण लाइ या पुलिस में ॿधण लाइ कोन थो इहो वीडियो ठाहियां मुंहिंजो मक़सदु इहो आहे त हीअ नौजवान नस्ल SSB बंगश साहिबु तव्हां ॾिसी रहिया हीअ नौजवान नस्ल असांजा तबाह था थियनि हीअ ॿई भाइर आहिनि हीअ ॿई भाइरनि खे मजबूरी तहत को मसाइलो मसाइल आहे हिननि सां तॾहिं हीअ जेको आहे पंहिंजो हीरोइन पीअण ते मजबूर आहिनि ऐं हीअ अदो चवे थो त मूंखे नौकिरी नथी मिले मां मजबूर थी बेरोज़गारी जे सबबु नशे जो आदी थियो आहियां ऐं हिते जेके नशो हलाईंदड़ आहिनि ऐं नशो वापराईंदड़ आहिनि जेके हिननि खे नशो प्रोवाइड था कनि ऐं हिननि खे नशो ॾियनि था उहे असुल गुनाहगार आहिनि जेसीं ताईं तव्हां हिन खे नशे खे जड़ खां ख़तमु न कंदो तेसीं ताईं इहो नशो न थींदो ख़तमु सो ही दोस्त चाहिनि था त असां पंहिंजी ज़िंदगी सुकून जी गुज़ारियूं ऐं पुरअमन नमूने ऐं नशे खां सवाइ गुज़ारियूं नशे में न गुज़ारियूं आउं आहियां दिलबर शाहिद MD सिंध मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल